मोरे में इरिगेशन वर्कर्स यूनियन सीपीए पारां रोडी डिवीजन मोरो जे इंजीनियर खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज की अगवानी मरकजी सदर मोहम्मद ईसा संग्रासी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद बख्श कोराई, मोहम्मद हसन जरदारी, अजीज संग्रासी ऐं ॿियनि कई। उन मौके ते खिताब कंदे अगवाणनि जो चवणु हो त इंजीनियर माज़ूर ऐं ॿियनि मुलाज़िमनि सां बिना जवाज़ ज़्यादतियूं करे रहियो आहे। हुननि चयो त 3 महीननि खां माज़ूर मुलाज़िमनि जूं पगारूं बंदि करे, सस्पेंड करे, जाइज़ प्रमोशन ख़त्म करे छॾिया आहिनि, जेके पाबंदी सां ड्यूटियूं पिणु करे रहिया आहिनि। हुननि चयो त डिवीज़न में गैर क़ानूनी 65 माण्हुनि जा प्रमोशन कया विया आहिनि, जिन में आबदार, दारोगा, क्लार्क, फोन ऑपरेटर ऐं इलेक्ट्रीशियन शामिल आहिनि। एहतजाज कंदड़नि वधीक चयो त जाली प्रमोशन ऐं जाली आर्डर ख़त्म करे उन्हनि जायुनि ते फोती ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जी औलाद खे कोटा तहत नौकरियूं ॾिनियूं वञनि। अॻवाणनि मुतालबो कयो त इंजीनियर खे हटाए फ़र्ज़शनास ऑफिसर मुक़ररु करे मुलाज़िमनि जूं पगारूं बहाल कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk